अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां आहियां शुएब अली उमरानी ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो BR टाइम न्यूज़। सभ खां पहिरियां शामिल कंदासीं हीअ रिपोर्ट। इलेक्शन कमीशन फवाद चौधरी ऐं आज़म ज़वादीअ जे इल्ज़ामनि जो जाइज़ो वठण बैदि ॿिन्ही वफ़ाक़ी वज़ीरनि खे नोटिस जारी करे छॾिया। इलेक्शन कमीशन ऐं चीफ इलेक्शन कमिश्नर ते लॻायल इल्ज़ामनि जा सबूत बि 14 ॾींहंनि अंदरि पेश करण जी हिदायत। वफ़ाक़ी वज़ीर फवाद चौधरी चीफ इलेक्शन कमिश्नर ते नवाज़ शरीफ़ सां लाॻापनि ऐं आज़म ज़वादी इलेक्शन कमीशन ते धांधलीअ में मुलविस हुजण जो इल्ज़ाम लॻाईंदे बाहि ॾियण जो बयानु ॾिनो हुयो। अफ़गानिस्तान जो अमुन ख़िते जे अमुन लाइ अहम आहे। उमेद आहे त 40 सालनि बैदि अफ़गान में अमुन क़ाइमु थींदो, जंहिं सां ख़िते खे फ़ाइदो थींदो। ताजिकिस्तान में बिज़नेस फोरम खे ख़िताब कंदे वज़ीर आज़म इमरान ख़ान चयो त ताजिकिस्तानी सीड़पकार पाकिस्तान में सीड़पकारी कनि त खेनि सहूलतूं ॾींदासीं। वज़ीर आज़म इमरान ख़ान सीड़पकारी कॉन्फ्रेंस में पंहिंजे ख़िलाफ़ शिकायती शहर ॿुधी नाराज़ थी पियो। इमरान ख़ान चयो त सीड़पकारीअ ते ॻाल्हियूं कयूं वञनि। कराची ऐं ग्वादर पोर्ट खे मज़ार शरीफ़ जे रस्ते ज़रिए ताशकंद सां ॻंढणु चाहियूं था। सुद समाह वारे वफ़ाक़ी वज़ीर फवाद चौधरीअ चयो आहे त ख़्वाहिश आहे त ताजिकिस्तान खां सीपेक जो रूट दोशंबे में काज़किस्तान ताईं पहुचे। परॾेही वज़ीर पाबंदी मढ़ियल TTP पाकिस्तान खे मशरूत माफ़ी ॾियण जी आशा करे छॾी। शाह महमूद कुरैशी हिकु इंटरव्यू में चयो आहे त TTP पाकिस्तान जे आइन खे तस्लीम करे ऐं दहशतगर्दीअ में मुलविस न हुअण जो वाइदो करे त माफ़ी ॾियण ते गौर करे सघूं था। बलोचिस्तान जे वॾे वज़ीर जाम कमाल ख़िलाफ़ बेतमादी रिथ नाकाम बणाइण लाइ सेनेट चेयरमैन सादिक संजराणी बि सरगर्म थी वियो। सादिक संजराणीअ पारां जाम कमाल खां नाराज़ मेंबर्स सां राब्तो करण जो फ़ैसिलो। आई वोटिंग वारे मामले ते इलेक्शन कमीशन ऐं नादरा चेयरमैन आमो साम्हूं। इलेक्शन कमीशन नादरा खे जवाबी ख़त लिखी चयो आहे त लहजे मां अहिड़ो तासुर मिली रहियो आहे त नादरा इलेक्शन कमीशन जे मातहत इदारो आहे। दौलतपुर जे ॻोठ सलमान कंडे जे रहवासी मोहम्मद आचर सियाल पंहिंजी घरवारी मिसमात बीनल सियाल मिसमात बसरा सियाल ऐं ॿियनि घर भातियुनि सां गॾिजी धीउ जे मुबैना अगवा ख़िलाफ़ नवाब शाह प्रेस क्लब ॿाहिरां एहतिजाजी मुज़ाहिरो कंदे ताहींदे चयो आहे त 15 ॾींहं अॻु राति जे वक़्तु मिसमात हकीमा सियाल असांजे घर आई ऐं असांखे नशो ॾेई पंहिंजे बिरादरीअ जे हुज़ूर बख़्श सियाल अकबर सियाल ज़मीर सियाल अमीर गफ़ार सियाल सां गॾु मुंहिंजी 14 वरियनि जी रीना खे अगवा करे खणी वई आहे। हुन चयो त असां हद जे पुलिस खे इतलाह ॾिनो, लेकिन पुलिस जवाबदारनि ख़िलाफ़ का बि कार्रवाई न कई। जॾहिं त मुंहिंजी धीउ खे अगवा कंदड़ जवाबदार हिन वक़्तु इलाइक़ो छॾे कराची भॼी विया आहिनि। जॾहिं त उन्हनि ख़िलाफ़ कराचीअ जे सखन थाणे ते बि केस दाख़िल करायो आहे, लेकिन पुलिस उन्हनि ख़िलाफ़ कार्रवाई नथी करे। हुननि चयो त जवाबदार चवनि था त मुंहिंजी धीउ जवाबदार गफ़ार सियाल सां शादी कई आहे, लेकिन मुंहिंजी धीउ मूंखे फ़ोन ते रोई उन खां बचाइण जूं दाऊं करे थी। जॾहिं त जवाबदार मूंखे मुतमार धमकियूं ॾियनि था त तोखे दाऊं कंदे त तोखे क़तल करे छॾींदासीं। हुन चयो त जेकॾहिं मुंहिंजी धीउ शादी कई आहे त हुनखे अदालत में पेश कयो वञे ऐं असां सां इंसाफ़ कयो वञे। डिप्टी कमिश्नर शहीद बेनज़ीराबाद आमिर हुसैन पंवर सिहत खाते जे अमलदारनि खे सख़्तीअ सां हिदायत कंदे चयो आहे त ज़िले में 20 सेप्टेम्बर खां शुरू थींदड़ 7 ॾींहंनि वारी पोलियो ख़िलाफ़ क़ौमी मुहिम खे कामयाबु बणाइण लाइ ज़िले जे 5 साल उमिरि जे समूरनि ॿारनि खे पोलियो खां बचा जा पोड़ा पियारण लाइ हर मुमकिन क़दम खयां वञनि। पाकिस्तान पीपल्स पार्टी ज़िले शहीद बेनज़ीराबाद पारां वफ़ाक़ जूं सिंध सां नाइंसाफ़ियुनि ख़िलाफ़ नवाब शाह प्रेस क्लब ॿाहिरां पब्लिक अकाउंट्स कमेटीअ जे चेयरमैन PP गुलाम कादिर चांडियो, PP अॻवान आशिक़ हुसैन ज़रदारी, गुलाम शाह लिगारी, ज़िलाई सदर अली अकबर जमाली, अज़ीम मुग़ल, बशीर जमाली, इंजीनियर अब्दुल रसूल बिरोही, मनान खान, रिंद एडवोकेट शब्बीर ज़रदारी, इल्ताफ़ भट्टी, नूर नवाज़ ज़रदारी ऐं ॿियनि जी अॻवाणीअ में नवाब शाह प्रेस क्लब ॿाहिरां धरणो हयो वियो। उन मौक़े ते अॻवाननि धरणे खे ख़िताब कंदे चयो त वफ़ाक़ीअ जे सिंध दुश्मन पॉलिसियुनि सिंध जे 20,000 ख़ानदाननि जो चुल्हो विसायो आहे ऐं 16,000 माण्हुनि खे बेरोज़गार कयो आहे। हुननि चयो त वफ़ाक़ सिंध सां
पाणी बिजली गैस ऐं ॿियनि वसीलनि ते ज़्यादती करे रहियो आहे जॾहिं त वफ़ाक़ में वेठल नाअहल टोलो अवाम मथां महांगाईअ मथां महांगाई करे रहियो आहे जंहिं सबबु अवाम ॿिनि वक़्तनि जी मानी खाइण लाइ परेशान आहे उन्हनि चयो त चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी असांखे हुकुम कयो आहे त इस्लामाबाद ताईं वेंदासीं जॾहिं त धरणे में पीपल्स पार्टीअ जे ज़ैली तंज़ीमुनि सिपाब पीपी यूथ कल्चर विंग पीपी लेडीज़ विंग पीपी हारी कमेटी तहलकनि सदरनि ज़िलई उहिदेदारनि वॾे तइदाद में कारकुननि शिरकत कई। शोएब अली उमराणीअ खे ॾींदा इजाज़त। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो BR टाइम न्यूज़।